नाज़रीन, हिन वीडियो में असां तव्हांखे ॿुधाईंदासीं त असगर खोसो केरु आहे, किथां आयो, कीअं आयो, मशहूरु कीअं थियो। उन खां अॻु जेकॾहिं तव्हां असांजो चैनल सब्सक्राइब न कयो आहे, सब्सक्राइब ज़रूरु करे छॾियो। असगर खोसो सिंध जो हिकु किरदारु आहे, हिकु जदोजहद जो नालो आहे, हिकु महिनत जो नालो आहे। हीउ ईअं मशहूरु कोन थियो, हिन जी ज़िंदगी में बि हर ग़रीब जीअं ॾुख सुख महिनत जदोजहद आहे। हीउ जेको आहे गाॾियूं साफ़ु कंदो हुयो, ग़रीब हुया जीअं। हिन जो वालिद साहबु गुज़ारे वियो, उहो बि हिकु पटे वारो ई हुयो, को अमीर शख़्स न हुयो। असगर खोसो गाॾियूं साफ़ु कंदो हो, छोला खपाईंदो हो ऐं कॾहिं कॾहिं हिनखे आर्टिस्ट थियण जो बि शौक़ु हूंदो हो, त उन जदोजहद में बि हूंदो हो। हीउ हिकु कॉमेडियन हुयो, स्टेज ड्रामा कंदो हो या स्टेज शो कंदो हो। उन में हिन खे मशहूरी मिलंदी वई। हलंदे हलंदे सोशल मीडिया जो दौरु अची वियो, फेसबुक जो दौरु अची वियो। असगर खोसे खे जीअं टैलेंट हुयो कॉमेडी करण जो, हिन पंहिंजी हिकु आई डी ठाही फेसबुक जी, उते हिकु वीडियो अपलोड कयईं ठाहे। उनखे ॾाढी मोट मिली, सिंध में ॾाढी वायरल थी वीडियो, या पाकिस्तान में बि ॾाढी उहा वायरल थी। उन ई वीडियो हिन खे जेको आहे मशहूरु करे छॾियो ऐं दुनिया खे ख़बर पई त हिकु असगर खोसो बि आहे, जंहिंमें हिकु लिकल टैलेंट आहे। उन वीडियो खे माण्हुनि ॾाढो पसंदि कयो, शेयर बि कयूं। जीअं जीअं वक़्तु हलंदो वियो, सोशल मीडिया तेज़ थींदी वई, माण्हुनि जॉइन कंदा विया फेसबुक खे। हिन पेज ठाहियो फेसबुक जो, उन पेज ते रोज़ानो ही वीडियो अपलोड कंदो रहंदो हो। वीडियो अपलोड कंदो हो, मोट मिलंदी हुअसि, सोशल मीडिया बि तेज़ थी वई। उन खां बाद अची वई यूट्यूब। यूट्यूब हिन खे रंग लाए छॾियो ऐं जेको बि हिन वटि कमाई आहे यूट्यूब जी आहे। न बि तक़रीबन मुंहिंजे ख़्याल में 50,000 60,000 या लख त हर महीने ज़रूरु कमाईंदो हूंदो यूट्यूब जा। यूट्यूब ते छा थींदो आहे, तव्हां जेके वीडियो अपलोड कंदा हो, जेकॾहिं माण्हुनि खे पसंदि अचनि त उहे उन्हनि जो तव्हांखे जेको आहे हिकु इनकम मिलंदी आहे, पैसा मिलंदा आहिनि। हिन वक़्तु असगर खोसे जो रोज़गारु उहो आहे यूट्यूब। हीउ वीडियो अपलोड कंदो आहे, कॉमेडी कंदो आहे, माण्हुनि खे पसंदि ईंदा आहिनि, यूट्यूब हिन खे इनकम ॾींदी आहे। हिन खे हिन वक़्तु सिल्वर एवॉर्ड बि मिली वियो आहे। जेकॾहिं तव्हांजा खोड़ सब्सक्राइबर थी वञनि या लख सब्सक्राइबर थी वञनि त तव्हांखे यूट्यूब एवॉर्ड ॾींदी आहे। उहो हिन खे हिन वक़्तु मिली चुको आहे, छो जो हिन जा खोड़ सारा चाहींदड़ थी विया आहिनि फेसबुक ते, यूट्यूब ते। हिन जी बि जदोजहद हुई, ग़रीब हुयो, छोला खपाईंदो हो या अहमद मुग़ल जे गाननि जे पोयां बांसुरी वॼंदो हो ऐं गाॾियूं साफ़ु कंदो हो, माण्हुनि जूं सर्विस कंदो हो ऐं चंदो वठी करे स्टेज ड्रामा कंदो हो। हीउ ईअं मशहूरु न थियो आहे, हिन जी बि कहानी आहे, हिकु पंहिंजी जदोजहद आहे। असगर खोसो पढ़ियल लिखियल न आहे। हीउ वीडियो बि ॿियनि सां अपलोड कराईंदो आहे, पंहिंजे दोस्तनि सां, फेसबुक ते या यूट्यूब ते। जॾहिं तव्हां वटि हुनुरु हुजे, जॾहिं तव्हां वटि हुनुरु हुजे, डिग्री जी ज़रूरत न पवंदी आहे। असगर खोसे खे बि डिग्री जी ज़रूरत न आहे हींअर, छो जो हिन वटि हिकु हुनुरु आहे माण्हुनि खे खिलाइण जो। उहो हुनुरु ई हिन जो रोज़गार जो सबबु आहे। हिन वक़्तु जेको हिन खे हुनुरु आहे माण्हुनि खे खिलाइण जो, हिन वक़्तु हिन जो रोज़गार जो सबबु आहे ऐं हिन जी ख़्वाहिश आहे त हिन जा ॿार या हिन जी औलाद पढ़ी लिखी थिए। असां तव्हांखे ॿुधायोसीं त असगर खोसो छोला खपाईंदो हो या गाॾियूं साफ़ु कंदो हो। हीअ असांजूं पंहिंजूं ॻाल्हियूं न, हिन जो पंहिंजो बि इंटरव्यू यूट्यूब ते अपलोड थियल आहे, उन जे पंहिंजे चैनल ते, उहो बि ॾिसी वठो। वीडियो पसंदि अचे त चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कजो। थैंक्स, महिरबानी। शेयर कमेंट लाइक ज़रूरु।